कोटड़ी में हाउ ॾारींदड़ वाक़ियो हिकी घर मां टिनि ॼणनि जा गला कपियल लाश सिकंदराबाद कॉलोनी में 3 वरनि जी अल्ताफ़ होरी संद साल अमीना ऐं 8 सालनि जे पुट आदिल जा गला कपियल लाश आया। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि नौजवान जे पीउ ऐं माउ छुरियुनि जा वार करे पुट नुंहुं ऐं पोटे खे क़तल कयो आहे। पीटीआई जे भेट जो निशान वापसि वठण लाइ क़ानूनी जंग जारी। इंट्रा पार्टी चूंडूं कलदम करार ॾियण ऐं भेट जो निशान वापसि वठण ख़िलाफ़ दरख़्वास्त पेशावर हाई कोर्ट में ॿुधणी। इलेक्शन कमीशन ऐं पीटीआई जा वकील अदालत में पेश दलील जारी। सिंध पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मैदानी इलाइक़नि में कोहीड़ो नज़र जी हद घटिजी वई। कोहीड़े सबबि मुख़्तलिफ़ मोटरवेज़ बंदि कया विया। मुल्क में अॼु बि मौसम थधी ख़ुश्क रहण जो इम्कान आहे। करदू में गर्मीपद -9 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। कालाम -6, गिलगित में -5, इस्लामाबाद ऐं पेशावर में 1 ऐं कराची में घटि में घटि 12 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। थधि सबबि कराची खां सवाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में स्कूलनि जो वक़्तु तब्दील। स्कूल सुबुह जो 8:30 वॻे बदिरां 9 वॻे खुलंदा। स्कूलनि जो नओं वक़्तु 31 जनवरी ताईं लागू हूंदो। नोटिफिकेशन जारी। स्कूलनि जो नओं वक़्तु कराची रीजन ते लागू न हूंदो। अमरीकी सदर बाइडन जी चूंड मुहिम दौरान फ़लस्तीनियुनि जे हक़ में नारेबाज़ी। अमरीकी सदर जो बाइडन माण्हुनि जे हुजूम खे ख़ामोश करण जी कोशिश कंदो रहियो। जो बाइडन जो चवणु हो त अवां जो जज़्बो सम्झी रहियो आहे। इसराइल सां गज़ा में फ़ौजियुनि जो अंग हटाइण लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। सजावल वेझो चूअर जमाली वासन जी कार सजावल ठटो रोड ते बीठल ट्रैक्टर ट्राली सां टकराइजी वई। हादसे में 16 वरनि जो फारूक मेमण थॾे ते फोत थी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। सन वेझो इंडस हाईवे ते ट्रक ऐं वेन विच में टकर। औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 खां वधीक मुसाफ़िर अस्पताल मुंतक़िल। नसीराबाद वारिया रोड जे पुनू लाड़े वटि पुलिस ऐं ॾोहार में मुक़ाबलो। हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार खोरू जी सुञाणप अब्दुल्ला बलहड़ो तौर थी वई। पुलिस मूजिबि गश्त दौरान थोरे जे इरादे सां बीठल ॾोहारनि सां मुक़ाबलो थी पियो। गिरफ़्तार जवाबदार 20 केसनि में पुलिस खे गुॾ वॾो आहे।